दुहीअ मथां दोस्त जे पवां हूंद मरी पर विसाला फिराक जी थी सुॼे ॻाल्हि ॻरी तंहिं लाइ तार तरी बसि मुंहुं ॾिसियो मोटियो वञे। अस्सलाम वालेकुम। असांजा महबूब दोस्त मुंहिंजे नंढड़े भाउ अयूब दर्स जी आईडीअ तां ऐं ॿिए मुख़्तलिफ़ आईडियुनि मुंहिंजे दोस्तनि जी आईडियुनि तां जेके बि ॾे परॾे में सिंध खां अलावा जिते जिते बि असांजो हीउ मुसाफ़िर आवाज़ु अवां ताईं अची रहियो आहे उन्हनि सभिनि खे महबूब दर्स जो हिन मारवी लॼारी लोहीअ जी लॼ रखंदड़ उन औरत जे जनम भूमीअ वारे ॻोठ भालवा खां सॼी संगत खे सिक भरियो सलाम पवे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, शल सदाईं हुजो। सुहाणियुनि जे भाकुरनि में असीं ॿ ॾींहं खां वठी थर जे सुहाने सफ़र ते निकितल आहियूं। असांजे सफ़र में मुंहिंजा सफ़र जा साथी महरली बबर थर्पोडोकेशन जो बहितरीनु रिकॉर्डिस्ट आहे ऐं ॾाढी सुठी रिकॉर्डिंग कंदो आहे। उनखां पोइ असांजो इमामदीन मरी साहिबु जेको आहे हू बि असां सां गॾु आहे। रहियसि गाज़ी ख़ान जेको फेसबुक जो सूबेदार आहे सदाईं सोटो खणी कमेंटनि खे चेक कंदो आहे उहो बि असां सां मीरपुर ख़ासि खां गॾु आहे। ॿिया बि जेके बि दोस्त आहिनि ऐं असांजा जेके हिते महबूब असांखे मिलिया आहिनि उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं। ॻाल्हाइण जो मक़सदु इहो आहे त हिते असीं जॾहिं बि ईंदा आहियूं त हिन असांजे यारड़नि जा जेको हिते भालवा जे हिते सकाफ़त खाते जे तरफ़ खां इंचार्ज मुक़ररु आहे मीठा राम असांजो महबूब दोस्त उहो इलाही सारियूं असांखे मोहबतूं ॾींदो आहे। उन सां गॾो गॾु हे फ़क़ीर जेके मुंहिंजा यार आहिनि आउं हुननि खे दुनिया जो वॾो माण्हू सम्झंदो आहियां। उहो इन जे करे त हे दुनिया जा वॾा माण्हू उहे आहिनि। असांखे हिकिड़ो मिसाल वठणु खपे। असां वटि सिंध में ॿ माण्हू हिक ॿिए जा मुखालिफ़ थी रहिया। हिकिड़ो मुंशी इब्राहिम, ॿियो जेको हाजी अब्दुल ख़ालिक सुमरो हू सियासतदान वॾे में वॾो हुयो ऐं हू उन्हनि जो मुंशी हूंदो। पोइ ॿई हिन जहान में न रहिया आहिनि पर हाणे असांजे अॻियां रिज़ल्ट साफ़ पई आहे त केतिरा फॉलोवर जेके आहिनि से सुमरे साहिब जा आहिनि, केतिरा जेके फॉलोवर आहिनि उहे मुंशी इब्राहिम जा आहिनि। सो मुंशी इब्राहिम नथो जो सिंध लाइ लड़े सो सिंध मां लॾे वञे त सो हिन देश खे छॾे वञे। त उन जेको बि पंहिंजी धरतीअ लाइ पंहिंजी ॿोलीअ लाइ पंहिंजी लोलीअ लाइ माण्हू कमु कंदा आहिनि उन्हनि माण्हुनि जा प्यार बि सवाया हूंदा आहिनि, उन्हनि जूं मोहबतूं बि सवाया हूंदियूं आहिनि। तॾहिं आउं चवंदो आहियां त हे माण्हू हिन धरतीअ जा वॾे में वॾा आहिनि। काश असीं मङणहारनि भाननि ऐं भटनि खे थर जी सकाफ़त मां कढी छॾींदासीं त हीअ राग रंग ऐं हीअ थर जूं जेके रौनकूं आहिनि उहे ॿुसियूं ॿुसियूं रहिजी वेंदियूं। जी तव्हां मूंखे ॿुधायो।
भाई बाचा कर शेयर